नमस्ते। दूरदर्शन जे हिन सिंधी सर्वेच जे प्रोग्राम में तमाम नाज़रीन जो हार्दिक स्वागत है। भारत अलग अलग जातिन, अलग अलग कौमन, अलग अलग ॿोलियुनि जो देश है। इहा भिन्नता हिन मुल्क जी ख़ुसूसियत है, सुंदरता है, एक खूबसूरती है। हिन धरती ते रहंदड़ सदिन खां सभी धर्मन, सभी मज़हब जे इंसानन के साॻे आदरभाव ऐं साॻी इज़त सां ॾिठो वञे थो। इतिहास जे ओराक में, तारीख़ जे उन्हनि सफ़न में सिंधी ऐं सिंध ॿिन्ही जो ज़िक्र तमामु शफ़ी नमूने सां मिले थो। जंहिं वक़्तु ॿियनि मुल्कनि जा माण्हू गारुनि ऐं गुफ़ाउनि में रहंदा हुआ, पंहिंजे तन बदन ढकण जे लाइ पता ऐं बूटा कमाणींदा हुआ, उन वक़्तु बि सिंध में तमामु ऊची कपाह खे उञो वेंदो हो। उन वक़्तु बि असीं सुठनि जॻहियुनि में रहंदा हुआसीं। असांजी जेका उन्हनि जॻहियुनि जी प्लैनिंग हुई, मोहन जे दड़े मां जेको असांखे हींअर ख़बर पवे थी त हर तरह जा साधन सिंध में उन वक़्तु बि मौजूदु हुआ। इहो समूरो बाब जेको आहे सुनहरी असांजे इतिहास जो धरतीअ जे तहनि में दफ़न न थी वञे, असांजो कयल ख़िज़मतूं ईंदड़ जनरेशन ते उन जो लाभ न पहुचे, उन लिहाज़ खां दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन इहो सोचो त अॼु जो ही प्रोग्राम सिंधी सर्वेच, जंहिंमें असां तव्हां सां मिलाईंदासीं अहिड़नि शख़्सनि खे जिन पंहिंजी ओन छॾे पंहिंजे जाति ऐं पंहिंजे क़ौम सां निभायो आहे ऐं हिकु बुलंदी हासिलु कई आहे। छो त अॼु जंहिं दौर में असीं पहुची चुका आहियूं, जंहिं दौर मां असां गुज़री रहिया आहियूं, उते इंसान पंहिंजे चइनी तरफ़ गोया हिकु स्वार्थ जो घेरो ठाहे छॾियो आहे। हू पाण खां सवाइ ॿिए खे ॾिसणु गवारा नथो करे। हुन जी दुनिया उन वटां शुरू थिए थी, उन वटि ई ख़तमु थिए थी। पर अॼु बि हिन दुनिया में के अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजूं बाक़ी सभु जवाबदारियुनि खे बख़ूबीअ सां निभाईंदे पंहिंजी जाति, पंहिंजे समाज, पंहिंजे क़ौम जी ओन रखी आहे ऐं सॼी दुनिया खे हिकु भाईचारे जे हिसाब सां गॾु खणी हलण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अहिड़ो ई शख़्स अॼु असांजे विच में आहे, दिलीप कुमार वी लखी। तव्हांजो स्टूडियो में स्वागत है। लखी साहब, सब खां पहिरीं मां इहो पुछणु चाहींदुसि त तव्हां सिंध में कहिड़े प्रांत, कहिड़े ॻोठ, कहिड़े शहर सां वास्तो रखो था? असांजा वॾा सिंध शिकारपुर में रहंदा हुआसीं जी। हुते असांजो ज़मींदारी ऐं जवाहरात जो कमु हुयो। ॿियो सखर में बि जवाहरात जो कमु हुयो। मतिलबु शुरूअ खां वठी तव्हांजे पुरखनि जो, तव्हांजे वॾड़नि जो जवाहरात जे ई हिन धंधे में तव्हां रहिया आहियो उन हिसाब सां? हा। घणो करे सिंधी उते ज़मींदार हुआ, तव्हांजो बि कुझु ज़मींदार? असांजो ज़मींदारी बि हुई। अच्छा। ॿियो असांजा जेके रिश्तेदार हुया उहे बैंकिंग में हुंडी पांडीअ जो बि धंधो कंदा हुया। ॾिठो वियो त सिंध मां काफ़ी सिंध वर्की सिंध जूं हदूं टपी ॾेसावरनि में वञी करे बि हुननि पंहिंजा धंधा वापार शुरू कया हुआ ऐं पंहिंजा डेरा उते वसाया हुआ। तव्हांजे बि कुटुंब परिवार मां कुझु उन वक़्तु शुरू थियो हो ॿियनि ॾेसावरनि में? हा, हुन टाइम बुखारे में बि असांजा रिश्तेदार हुयासीं जेको रशिया में अॼु आहे। मतिलबु उन वक़्त खां तव्हांजी बिज़नेस जो उन पासे फैलियल हो। हा। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे शायदि सांबर आहे या न, त विरहाङो असांजे लाइ, सिंधी समाज लाइ काफ़ी दुखदायक साबित थियो। आज़ादी मिली इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पर सिंधियुनि जे लाइ विरहाङो हिकु दुखदायक बाब हो, हिकु चैप्टर थियो। तव्हांजो उन विरहाङे जे करे परिवार ते या तव्हां ते निजी कोई असरु थियो? असांखे सभिनी खां वॾो असरु इहो थियो कि भई असांजी ज़मीन जाइदाद जेको वापारु हुयो सिंध में हुयो, सिंध शिकारपुर में। पार्टीशन जे हिसाब सां असांखे उहो सभु कुझु छॾे करे
जयपुर में असां अची वसियासीं। अच्छा, सिंध खां जॾहिं तव्हां मोटिया त सभ खां पहिरीं अची जयपुर में तव्हां पंहिंजो 1944 में असां जयपुर आज़ादीअ खां अॻु आज़ादीअ खां अॻु 1944 में असां जयपुर में जवाहरात जो धंधो चालू कयोसीं। अच्छा, गोया तव्हांखे ख़बर हुई त पार्टीशन थी रही आहे, अॻु में धंधो शुरू कजे? दरअसल मुंहिंजो ॾाॾो गुज़ारे चुका हुया, त मुंहिंजे फादर मुंहिंजे पिता हुते जॾहिं ज़मींदारीअ जो कमु हुयो त पंहिंजे हिसे जो अनाज वठणु विया त हुते जेके किसान हुया हुननि हिसो ॾियण सां मना कयो, चऊं कि मुस्लिम लीग चयो आहे कि जेको पोखे उहो ई खणे। त हुन टाइम असां शासन जी मदद वठी करे पंहिंजो हिसो वरितोसीं। ॿियो असांजो जवाहरात जो कमु हुयो त असां सोचियोसीं हालात ठीकु न आहिनि त जयपुर में बि कारोबार चालू कजे। लखी ग्रुप जेको तव्हांजो एम्पायर आहे, इन जी एक्चुअली नीव जेका आहे, जेको हुनजो बुनियादु आहे, उहो किथे पियो? लखी ग्रुप जी बुनियादु जयपुर में 1944 में असांजे पिता रखी हुई। सभ खां पहिरीं ट्रेडिंग जो कमु हो या कुझु पॉलिश कटिंग वग़ैरह या ॿियो कुझु नंढे कहिड़े पैमाने ते शुरूआति थी? असांजो जयपुर में ट्रेडिंग जो बि हुयो, ॿियो नंढे पैमाने ते मैन्युफैक्चरिंग बि कलर स्टोन जी कराईंदा हुआसीं। मैन्युफैक्चरिंग कलर स्टोन्स? हा। अच्छा, मतिलबु हीरनि जवाहरनि सां खेॾंदे खेॾंदे उन्हनि खे पॉलिश कंदे कंदे तव्हां पंहिंजी तक़दीर खे बि पॉलिश करे छॾियो, या पंहिंजे औरचाई लगन ऐं आत्मविश्वास सां हीउ एम्पायर क़ाइमु कयो? दरअसल असांजे पिता जो हिकु सिद्धांत हुयो कि असां पथरनि जो धंधो कयूं था, त पथरनि जे धंधे में जेको असांखो माल वठे थो त हुन जे मतिलब जो हुजे त ठीकु आहे, न त हुनखे तव्हां पूरा पैसा वापसि कयो। ॿियो असां हुन में पायोनियर आहियूं कि असांजो 1944 में बि प्राइलिस सां कलर स्टोन विकामंदो हुयो, जेको कि कलर स्टोन में हीअ ॻाल्हि अनयूज़ुअल ॻाल्हि आहे कि भई कलर स्टोन बि प्राइलिस सां विकामे। ॿियो असांजी फॉर्म जयपुर वारी मेल ऑर्डर्स में हिंदुस्तान में नंबर 1 हुई, जेका VPP सां माल पठींदी हुई। ॿियो ग्राहक असांजे विश्वास ते VPU छॾाए करे पहिरियों पैसा ॾेई करे पोइ माल ॾिसंदा हुया। चवंदा आहिनि थोरे घटे घणी बरकत, थोरे खटे साईं बरकत वधीक पवंदी आहे, त उहा तव्हांजी जेका असां सिंधियुनि जी जेका फिलॉसफी आहे उनखे क़ाइमु रखियो कि छाकाणि हीअ त गुंजाइश वारा तव्हांजो आइटम आहिनि, हीरा जवाहरात जंहिंजो कोई कथ आम रवाजी माण्हू त नथो करे सघे, त तव्हांजो असूल कहिड़ो रहियो? असांजे पिता जो हिकु सिद्धांत हुयो, थोरो नफ़ो वधीक बरकत, वधीक नफ़ो वधीक हरकत। ॿियो उन्हनि जो इहो हुयो कि वधीक विकिणी करे वधीक कमायूं, थोरो विकिणी करे वधीक कमाइण में धंधो कॾहिं वधी न सघंदो। अच्छा, चवंदा आहिनि त कंहिंखे प्यास थोरी त कोई पीअंदे ई न ढापे। अॼु जंहिं मुक़ाम ते, जंहिं पोज़ीशन ते तव्हांजो एम्पायर पहुतो आहे, जेका मंज़िल तव्हां हासिलु कई आहे, उनखां अॻियां वधण जी बि अञा तमन्ना आहे कि तव्हां सम्झो था त एतिरो काफ़ी आहे? मां पाण खे भॻवान जो अकाउंटेंट सम्झंदो आहियां। जीअं मुंहिंजो अकाउंटेंट सुठे नमूने कमु न कंदो आहे, असां हुनखे कढी विझंदा आहियूं, त भॻवान जो मां अकाउंटेंट आहियां जेको नीतीअ सां जेतिरो कमु वधी सघे मूंखे पंहिंजे मतिलबु असूलनि सां कॉम्प्रोमाइज़ न कंदे जेतिरो वधी सघे थो, सुठी ॻाल्हि, जेतिरो असूलनि सां। ॿियो ग्राहकनि खे असां जो हिकु सिस्टम आहे, जेको असां माल वठंदे टाइम पंहिंजे सप्लायर खां उमेद कंदा आहियूं कि मिलणु घुरिजे, घटि में घटि असां ओतिरो या उन खां वधीक असां पंहिंजे ग्राहकनि खे संतोष ॾियूं। चवंदा आहिनि त दौलत हिकु रख जो ढेर आहे, जेकॾहिं उहा हिकु हंधि पई हुजे त व्यर्थ आहे, पर जेकॾहिं बिखेरींदासीं त गुल टिड़ंदा। तव्हां बि घणेई गुल पोखिया आहिनि, तव्हां ॿुधाए सघंदा त हिंदुस्तान में कहिड़नि कहिड़नि संस्थान या कहिड़े खेत्र में तव्हां चैरिटी जा कार्य कया आहिनि? असांजे पिता में हे
लखी ट्रस्ट जी स्थापना कई। लखी ट्रस्ट जी स्थापना खां पहिरियों बि असांजे पिता जो हिकु सिद्धांत हुयो कि असां अन्न उन्हनि खे ॾियूं जेके कमु न करे सघनि, बाक़ी जेके बेरोज़गार हुजनि त उन्हनि खे असां मशीनियूं या ॿियो कोई बि रोज़गार जो साधन रोज़गार जो साधन ॾियूं जंहिंसां कि हो पाण सेल्फ डिपेंडेंट थी करे कमु अॻिते वधाए सघनि। ॿियो असांजो अॼु सूधी जेको लखी ट्रस्ट जो सिद्धांत आहे कि ॿारनि खे स्कॉलरशिप, शिक्षा क्षेत्र में, हॉस्पिटलनि में, कॾहिं कुदरती आफ़तियूं अचनि जीअं उड़ीसा जो साइक्लोन आयो, हिते कच्छ गुजरात में भूकंप अर्थक्वेक आयो, जीअं कारगिल युद्ध थियो। हिन खां अलावा जिते जिते असांखे ईअं लॻे कि माण्हुनि खे असां सेवा करे था सघूं, असांजे ट्रस्ट जे नॉर्म्स में अचे थो, असां हुनजो ज़रूरु पंहिंजो कंट्रीब्यूशन कंदा आहियूं। चैरिटी हिकु पंहिंजी जॻह ते आहे, पर असांजे समाज पार्टीशन खां पोइ पंहिंजी संस्कृति, सभ्यता, पंहिंजी ॿोली, इन में कुझु असांजे नुक़सानु थियो आहे। उन जे बचाव लाइ, उन जे फैलाव लाइ असांजी जीअं ॿोली सिंध रहे, नौजवान पीढ़ीअ ते पहुचे, या असांजी सभ्यता संस्कृति जेका 5000 साल पहिरीं मोहन जे दड़े जी संस्कृति चई वञे थी, नौजवान टहीअ ते पहुचे, उन जे तरफ़ बि कुझु तव्हां ध्यानु ॾिनो आहे? टाइम टू टाइम इन बारे में असांजे जेके सिंधी समाज जा बुज़ुर्ग या अॻेवान नेताऊं आहिनि, हुननि सां इन बारे में चर्चा थींदी रहंदी आहे। ॿियो हुन में असांजो किथे बि सहयोग हूंदो त असां सहयोग ॾियणु चाहींदासीं। ॿियो असांजो हिकु सिद्धांत आहे, जीअं तव्हां वर्ड कयो चैरिटी, असां चैरिटीअ नाले सां सहमत न आहियूं। असां हमेशह हिकु ई शइ सम्झंदा आहियूं कि असांजो कंट्रीब्यूशन मीन्स सहयोग। जंहिं सहयोग फाउंडेशन सां, तव्हां जीअं सहयोग फाउंडेशन पंहिंजे संस्था जो नालो रखियो आहे, असां बि पंहिंजे देश वास्ते, हिंदू संस्कृतीअ जे वास्ते, सिंधियुनि वास्ते असां पंहिंजो सहयोग जिते ज़रूरत हूंदी पंहिंजे वित अनुसार कंदासीं। तव्हां जॾहिं कंहिं बि तरफ़ मदद जो हथु अॻियां वधायो था, उन वक़्तु तव्हांजे ज़हन में कहिड़ा ख़्याल अचनि था? कंहिं कास्ट या धर्म या मज़हब या इंसान साथ जो सिर्फ़ु हिकु ई मज़हब आहे, हिकु ई धर्म आहे, या इंसानियत जेका आहे उनखे ध्यान में रखी सभ जे लाइ हथु मदद जो वधायो था? असांजो सिद्धांत आहे भॻवानु हिकु ई आहे। कोई हुनखे ईसा मसीह चए, कोई मोहम्मद पैगंबर चए, कोई झूलेलाल चए, कोई शंकर भॻवानु चए, कोई हनुमान जी चए या श्री राम चए। असांजो हिकु ई सिद्धांत आहे, पहिरियों मानवता। जिते पहिरियों ज़रूरत हुजे असां हुन पासे ॾे पंहिंजो सहयोग कंदा आहियूं। असां अलॻि अलॻि स्टेट्स में हिन वक़्तु सिंधी बिखिरजी विया आहियूं, हिंदुस्तान जे अलॻि अलॻि कोने में आहियूं, के महाराष्ट्र, के गुजरात, के पंजाब, अलॻि अलॻि रहूं था। उतां जी संस्कृति, उतां जी सभ्यता असां अपनाई आहे। काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके जीअं मेहंदी लॻाइण जी रस्म असां वटि पहिरीं कोन हुई, पर पंजाब जी देन आहे। या असां दुर्गा पूजा में विश्वास रखूं था, या बंगाल जी देन आहे। या हींअर गणपतिअ जी पूजा जो बि काफ़ी ज़ोर आहे, ऐं उनखे स्टेदेव जो महाराष्ट्र जो आहे, जेको लोकमान्य तिलक उन्हनि खे हिकु ॿधीअ जे ख़्याल खां ॾिनो, उन जे लाइ बि असीं सिंधी विर्त रखूं था ऐं गणपति फेस्टिवल्स में शामिलु थियूं था। असांजो इष्ट देव झूलेलाल, उन जे लाइ झूलेलाल जी जेका महिमा आहे, झूलेलाल असांजो इष्ट देव आहे। झूलेलाल उहो आहे जंहिं असांखे मिर्ख बादशाह खां, उन जे ज़ुल्मनि खां बचाइण जे लाइ जनमु वरितो। उन जी ॼाण कहिड़े नमूने पंहिंजे नौजवान टहीअ ते पहुचायूं? हुन में छा आहे, असां टाइम टू टाइम झूलेलाल फेस्टिवल जिते जिते असांजा सिंध वर्गी आहिनि हुते कयूं, हुन सां हुननि में जागृति ईंदी। तव्हां ईअं नथा सम्झो त जीअं हर साल गणपतिअ जे
स्थापना थिए थी, पंहिंजे वितार हर को 1.5 ॾींहुं 3 ॾींहं 7 ॾींहं 9 ॾींहं रखनि था ऐं विसर्जन थिए थो। साॻे ई परंपरा ते साॻे ई नमूने असां चालीहे साहिब जे दौरान जॾहिं की चालीहे जो विर्तु रखियो वेंदो आहे, झूलेलाल जा स्थापना थिए, हर को सिंधी पंहिंजे वितार 1.5 ॾींहुं 3 ॾींहं 5 ॾींहं 9 ॾींहं साॻी अक़ीदे साॻी भावना सां उनजी स्थापना थिए, त उन में छा थींदो, असांजे यंगस्टर्स खे, असांजे नौजवाननि खे बि उनजी ख़बर पवंदी ऐं उन सां गॾोगॾु लोकल माण्हुनि खे बि उनजो ज्ञान ईंदो त हीउ सिंधियुनि जो इष्ट देव आहे। तव्हां उन लाइ छा था फील कयो? तव्हांजो जेको वीचार आहे ॾाढो उत्तम आहे। असांखे पंहिंजे सिंधी आगेवाननि खे हे मैसेज ॾियणु घुरिजे कि हिन जे तरफ़ जेतिरो जल्दी में जल्दी थी सघे हिन खे इम्प्लीमेंट करनि। मिस्टर दिलीप कुमार, मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदुसि त तव्हां डायमंड जे हिन बिज़नेस में बॉलीवुड जा शाहरुख खान ऐं अमिताभ बच्चन कीअं थिया? छाकाणि तव्हांजी भेट उन्हनि सां कई वञे थी, हाईएस्ट टैक्स पेयर आहियो तव्हां हिंदुस्तान जा, त शाहरुख खान ऐं अमिताभ बच्चन जे टैक्स खां बि शायदि तव्हां वधीक हर साल टैक्स अदा कयो था पिया। हक़ीक़त में ॾिठो वञे त हिते मान्यता आहे कि हीरनि जो धंधो गुजराती पर्टिकुलरली पालनपुरनि जी मोनोपोली आहे। जॾहिं मां वॾे पैमाने ते धंधो चालू कयो त मूंखां पुछियो वियो तव्हां हिन धंधे में कीअं, तव्हांजो छा आहे? मां चयो भई हे अधिकार असांजो आहे कि असां तव्हांखां पुछूं तव्हांजो धंधो कीअं। असांजो त पीढ़ी दर पीढ़ी हे जवाहरात जो धंधो आहे, तव्हांजो 2-3 पीढ़ियूं पहिरियों बि न आहे। ॿियो चयो वियो कि भई हो तव्हांखे पनपण न ॾींदा, पर असांजो हिकु नियम आहे कि जेके बि आहिनि धंधे में असां इहो सोचींदा आहियूं कि भई असांजो जात धंधो आहे, न कि गुजरात या सिंध। त हुननि सां मेल मिलाप सां उहे ई माण्हू असांजे कारखाननि में असॉर्टमेंट में कमु कनि था। ॿियो उन्हनि जे सहयोग सां अॼु असां काफ़ी अॻिते वधी सघिया आहियूं। इहा जेका सुठी ॻाल्हि आहे कि इहो हर हिकु भारतवासी जो फ़र्ज़ु आहे त ईमानदारीअ सां सरकार हलाइण लाइ टैक्स अदा करे। तव्हांजो जेको ईमानदारीअ जो हिकिड़ो क़दम आहे, छा इहो ई कामयाबी जो राज़ आहे? हुन में छा आहे कि टैक्स बचाइण में माण्हू डिफोकस थी वेंदो आहे, धंधे ते पूरो ध्यानु न ॾेई सघंदो आहे, हमेशह लिकाइण जी कोशिशि में ई वधीक टाइम वेंदो आहे, त फोकस न ॾेई सघंदो आहे। असां इहो ई सोचींदा आहियूं कि असां हिन देश जे प्रगतिअ में जेतिरो थी सघे कोशिशि करे कंट्रीब्यूट कयूं कि हुन में असांजे देश जो ई फ़ाइदो आहे। ॿियो हुन में असां सुख चैन जी निंड सुम्ही सघूं था। हिन वक़्तु सभ खां वॾी ओन जेका आहे असांखे, उहा आहे पंहिंजे जातीअ जो वजूद क़ाइमु रखणु। मां ईअं भायां थो त इन सभिनी ॻाल्हियुनि खां वधीक असांखे उन पासे ध्यानु ॾियणु घुरिजे त असां ताईं जेको वॾड़नि सिंधियत जो वरसो असां ताईं पहुचायो आहे, उहो असां ईंदड़ पीढ़ीअ ताईं पहुचायूं। उन लाइ के ठोस कार्य हुन वास्ते असां सभिनी खे मिली करे जाते जाते सिंधी 5-10 हज़ार खां मथे आहिनि, हुते अहिड़ियूं संस्थाऊं जाते कि असांजो सिंधी लिटरेचर, हुते झूलेलाल भॻवान जो मंदिर, ॿियो सिंधी फेस्टिवल कंदा रहूं। ॿियो हुन में सभु मिली करे भाग वठंदा रहूं त हुन में छा थींदो कि असांजो जेको सिंधियत जो अॻिते हुन वीचारधारा खे असां क़ाइमु बि रखी सघंदासीं, ॿियो अॻिते वधी बि सघंदासीं। ॿियो जेका नई पीढ़ी आहे त फेस्टिवल जे बहाने पार्टिसिपेट कंदी, त हुन में असांखे घणो फ़ाइदो थियण जी उमेदु आहे। असांजो संगीत, असांजा जेके शाह सचल स्वामीअ जूं जेके काफ़ियूं कलाम आहिनि, उहो तव्हां छा था भायो त सिंधी संगीत जे माध्यम सां, रंगमंच जे माध्यम सां, छाकाणि हिन वक़्तु असांजी उहा पोज़ीशन आहे, न स्कूल न कॉलेज किथे बि सिंधी विषय नथी पढ़ाई वञे, त छा इहा स्टेज रंगमंच असांजे इन कार्यनि खे अॻियां वधाए सघे थो? रंगमंच आहे, संगीत आहे,
इन खां अलावा असां पंहिंजा सिंधियुनि जा फेस्टिवल वधीक में वधीक कंदासीं त असां पंहिंजी भाषा खे, पंहिंजे संस्कारनि खे, पंहिंजी संस्कृतीअ खे बचाए सघंदासीं। तव्हांजे घर में ॿार सिंधीअ में ॻाल्हाइनि था? हा, वधीक ट्राई कंदा आहिनि सिंधीअ में ॻाल्हाइण जी, पर कॾहिं कॾहिं थोरो हिंदीअ जो बि यूज़ेस आहे। तव्हां छा था भायो त असांजो भविष्य कीअं आहे? असांजे सिंधी जातीअ जो भविष्य ॾाढो सुठो आहे, कारण उहो पंहिंजे जात जो ख़ाली स्वार्थ न, सभिनी जे भले जे कमनि वास्ते कमु पहिरियों बि कयो अथऊं, अॼु बि कनि था, ॿियो भविष्य में बि करण जो वीचार रखनि था। तो हुननि जे वास्ते इहो ई आहे की भई असां हिकु सिंध प्रांत न, सॼो हिंदुस्तान ई असांजो प्रांत आहे। सॼे हिंदुस्तान खे ई पंहिंजो सम्झी करे उहो पंहिंजो सहयोग ॾींदा था अचनि। मां इहो ई त उन्हनि खे मैसेज बि ॾियणु थो चाहियां, जेका असांजे वॾनि जो सोच हुयो, ॿियो अॼु आहे, ॿियो हुन सोच खे अॻिते बि क़ाइमु रखी करे कमु कंदा हलनि। ॿियो असांजो अहिड़े नमूने हुजे जीअं पाणी जंहिं बासण में विझिबो आहे उहो शेप वठी विझंदो आहे, असां बि सिंधियुनि खे, सिंधियत खे अहिड़े नमूने खां जिते जंहिं नमूने असां रहूं था हुन जे हिसाब सां पाण खे शेप में, हुन नमूने सां पाण खे बदिले करे असां जियूं था, उहो जियूं बि, ॿियो पंहिंजी जेका संस्कृति आहे हुनखे बि असां क़ाइमु रखूं। धन्यवाद। तव्हां पंहिंजा तमामु सुठा वीचार नाज़रीन खे ॿुधाया, दर्शकनि खे ॿुधाया। तव्हांजे जीवन मां ज़रूरु ईंदड़ जनरेशन प्रेरणा पाईंदी। महिरबानी। थैंक यू।